यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते शहीद जान मोहम्मद महर जे असल कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर प्रेस क्लब अॻियां SU जे नायब सदर ख़ालिद बांभर जी अॻवानी में एहतजाजी अलामती बुख हड़ताल वारो सिलसिलो 106 ॾींहं बि जारी रखी शहीद जे असल कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते सखर प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी शहज़ाद ताबाणी, सलीम सहतो, उमर सूमरो, जलालुद्दीन भयो, सहरिश खोखर, कामरान शेख, यार मोहम्मद सूमरो, अजहर अली दायो, फारूक सूमरो, सलाहुद्दीन कुरैशी, मोहम्मद रिजवान, फैसल आराई, इब्राहिम सुमरानी, बाबर खोखर, इरशाद ढंढण, GM शेख, फजल रहमान कुरैशी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ समूरे मुल्क में 30 नवंबर ते पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो आहे। जेसिताईं शहीद जान मोहम्मद महर जे असल कातिल खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में नथो आंदो वञे, असांजी जिदोजहद जारी रहंदी। एहतजाज मोहम्मद अली सोलंगी, अनस मलिक, अकील अहमद, सजाद संजरानी, मोहम्मद असलम दायो सिविल सोसाइटी शरीक थी यकजहतीअ जो इज़हार कयो ऐं हुकूमत खां मुतालबो कयो त शहीद जान मोहम्मद महर जे असल कातिलनि खे गिरफ़्तार करण लाइ तकड़ा उपाय वरिता वञनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।